अदा कल कोन में मुझे पुटन के गोलण अज पिते घर बैठो ही वनी हाँ तो मुझे पुटन के गोले अची हाँ। भेण ड्राइवर अज वडे रेस के कम सांगे वियो आहे। सुभाणे ने तोरेल सुलक्षणन के शहर गोलण विंदुस असल मखण लगा। अदा मुझा बचड़ा अलाए केड़े हाल में हुंदा। मासी बाबे चयो हा न सुभाणे विंदो तू रोई थी न पो असां के भी रोण तो अचे। मासी तोखे डी में 7 चक्कर त परचायो आ हाणे एतरो घणो ना रो मां साथ अची विंदा। अदी मुंजी गाल न मनी अचन न तने कुकड़न वारे खुडीअ में पूरे छजान ए पेर कड़ी हणी काबू करे छजान न त मुखे दे त मां सुधारे दे। बाबा तू पेरी मलूका के त सुधार हेडी सारी थी वई आ इन के मानी भी नथी अचे पचाइण। मासी पुछीस त इन मिल्की के मानी अचे थी पचाइण। मासी मुखे मानी पचाइण ईंदी आहे मां हरू भरू ईअं फिजड़ियूं सिजड़ियूं मानियूं पचाईंदी आहियां न त इहा साड़ूली गुंदड़ी आहे न कूलर जड़ी सजो डी वरी मुखा मानी पचराईंदी। छा मां गुंदड़ी आया बी त अज तुंजी टंगू थी भन्या। अज मुंजो नालो त वठी ॾेखार कौशा जा पाडा। बस हाणे बस कुछ अकुल कयो सजो डी छेड़ो जटो लगो पियो तव असल मखण लगाए। बाबा मु हिन डोई जो नालो वतो ही घणी डाई थी पई आ। डाही त मां आहियां तो वांगुर चरी न आहियां। तो भला कॾे बाबे के चांहि जो कप तैयार करे ॾिनो आ। बाबे के मथे में सूर पइजी वियो आहे तुंहिंजी ॻाल्हियुनि सां। हाँ बाबा तोके मथे में सूर पइजी वियो आ। बाबा हाँ कर अम्मा कोयल मथे में थोरो सूर पइजी वियो। ओ हिते रख बाबा हाणे कई थई न कम वारी ॻाल्हि। वञा थी मां चाहे तैयार करे थी अचां बाबा आई मासी के ॾींदस ऐं तोखे मिल्की चुस्की भी कोन ॾींदी सही। छो कोन ॾींदी है केड़ो तुंहिंजो पी खंडपति वठी ईंदो आ। खंडपति त मुंहिंजो पी वठी ईंदो न कीअं बाबा। हाँ मुझी मलूकड़ी थी सही थी चाहिए तो मक्खण लगा।